नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरियासिटी में खबर ॾींदा हलूं त भरियासिटी जे प्रेस क्लब आॾो सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ज़िले अॻवाण हबीब, الله मशूरी, ज़मीर हुसैन सहतो, हमीद पंवर ऐं ॿियनि जी अॻवाणी में मरकज़ी सॾ ते एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाण चयो त सिंध जी ॾिंगी ऐं भंडार ॿेटनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत, वफ़ाक़ पारां सिंध जी वैधानियत सां हथ चिरांद कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भरियासिटी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करे धारनि हवाले कयो पियो वञे। इन सिलसिले में STP पारां भरियासिटी प्रेस क्लब ते एहतजाज कयो पियो वञे। STP अॻवान असां सां मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां वाज़े करण था चाहियूं त इहे भंडार ॿेट, ॾिंगी ॿेट सिंध जा ॿेट आहिनि। इन ते सिंधी माण्हू जो गुज़र सफ़र आहे, रोज़ी आहे। उन मां जेका मच्छी मरे थी या उनजी जेको जंगलात आहे उहो सिंध जो आहे। जेकॾहिं इहे सिंध जे ख़िलाफ़ु खसिया वञनि था, सिंध जे ख़िलाफ़ु साज़िश थी करे धारनि हवाले कए था वञनि त पोइ सिंध अधूरी रहिजी वेंदी। असां इन सिंध जे ख़िलाफ़ु जेका बि साज़िश आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां मुकमल तौर ते जिदोजहद ऐं जहाद करण में आहियूं। साईं, ॾिसो त इमरान ख़ान जॾहिं कहिड़ी बि हुकूमत आई आहे त का न का सिंध जे ख़िलाफ़ु साज़िश थी रहंदी आई आहे। अॻु में ॾिसो त अॻे चकर कालाबाग डैम जे सिलसिले में इहे हुकूमती रिंगट हलियो, वरी भंडाले माना जेके आहिनि ॿेट आहिनि उहो त हुननि जो मच्छी मल्हाइण जो हक़ु आहे, जेके मच्छियूं मारनि था उन्हनि जो हक़ु आहे। असां इन साज़िश खे कामयाबु करणु कोन ॾींदासीं। सिंध तरक़ी पसंद पार्टी डॉक्टर कादिर मक्सी इहो ऐलान करे चुको आहे त 11 तारीख़ कराची में गवर्नर हाउस जो एहतजाज कंदासीं। कालाबाग डैम जे ख़िलाफ़ क़रारदाद पास करे वियो। ईअं सिंध असेंबली मां क़रारदाद पास कराइनि, चवनि उतां जो क़रारदाद पास कराए अचनि त असां पोइ उन्हनि सम्झंदासीं त उहो हक़ी भंडार ऐं ॾिंगी ॿेट जे खपाइण जे ख़िलाफ़ु आहिनि। न त असां पीपल्स पार्टी खे भाङे भाईवार सम्झूं था इन जे खपाइण में। ऐं असांजो 11 तारीख़ कराचीअ में गवर्नर हाउस जे अॻियां वॾो धरणो आहे ऐं हिन टाइम ते UC सतह ते असां मुज़ाहिरा करे रहिया। पहिरियों मुज़ाहिरो असां भिरिया में कयो आहे, पोइ उन खां पोइ जेको असां UC सतह ते मुज़ाहिरा कया सॼे ज़िले में। ऐं हितां असां काफ़िले जे सूरत में नौशोरो पहिरियों असां ज़िले जो सदर असगर बुलेदी आहे, उन जी सदा काफ़िले सूरत में गवर्नर हाउस जे अॻियां धरणे में शरीक थींदा डॉक्टर कादिर मक्सी जी क़यादत में। तव्हां STP अॻवाणनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो चवणु हुयो त सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहे ऐं हिननि सिंध हुकूमत खां पिणु इहो मुतालबो कयो आहे त सिंध असेंबली में इहा क़रारदाद पास कई वञे त सिंध जा ॿेट सिंधी मिल्कियत आहिनि जेके धारनि हवाले न कया वेंदा। हिननि जो वधीक इहो बि चवणु हो त सिंधी माण्हू सभु गॾु थी कराची में 11 तारीख़ गॾु थियनि ऐं गवर्नर हाउस आॾो हिननि सां गॾु एहतजाज में शरीक थियनि। कैमरा टीम सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, भिरियासिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।